इस्लामाबाद में वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठ गॾियल मफादन वारे क़ाउंसिल जो इजलास थियो। इजलास में नेशनल इलेक्ट्रिक पॉलिसी 2021 जी मंजूरी ॾिनी वई। वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर चयो आहे त आवाम खे सस्ते ऐं माहौल दोस्त बिजली फराहम करण चाहियूं था। पॉलिसी तहत बिजली जे मंसूबनि जी शफ़ाफ नमूने मंजूरी ॾिनी वेंदी। बिजली जी विरासत वारे निज़ाम खे बहितर कयो वेंदो। गॾियल मफादन वारे क़ाउंसिल जे इजलास में सिंध जे वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह समेत चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि, नाणे वारे वज़ीर ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। इजलास में सिंध जे वॾे वज़ीर पारां सूबे अंदरि बिजली जी अणएलानियल लोड शेडिंग ते ॻणती जो इज़हार कंदे ऐं पाणी जी विर्छ समेत वफ़ाक़ पारां सूबे जो रायतो न ॾियण वारो मामिलो पिणु खंयो वियो। इजलास में 8 रुकनी कमेटी तरफ़ां इलेक्ट्रिसिटी पॉलिसी बाबति तजवीज़ुनि ते ॿधल रिपोर्ट पेश कई वई। इजलास खां पोइ मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर चयो त नई इलेक्ट्रिसिटी पॉलिसी तहत तवानाई वारे शोबे जे लाइ 10 खां 12 पॉलिसियूं चोरियूं वयूं आहिनि। हुन चयो त इन हवाले सां सूबनि सां 100 खां वधीक भेरा गॾिजाणियूं कयूं वयूं। नई इलेक्ट्रिसिटी पॉलिसी ईंदड़ 10 सालनि लाइ जोड़ी वई आहे।